आवां रमू राकेट ऐं मूंसां गॾु आहे पप्पू पंचर वारो। तव्हां ॾिसी रहिया आहियो शो अचो त खिलूं। बेहाल पप्पू पंचर वारा, भला अॼु ताईं केतिरा पंचर ठहिया अथई? बाबा अॼु ताईं अलाजे केतिरा पंचर ठहिया अथमि, पर सभ खां पहिरियों पंचर स्कूल जे मास्तर जो ठाहियो हुअमि। साईं मूंखे स्कूल में मार ॾिनी, मां उन जी साइकिल पंचर करे छॾी। स्कूल खां पोइ उहा साइकिल असांजे दुकान ते काहे आयो ऐं सभ खां पहिरियों पंचर मूं उन साईं जो ठाहियो। हलड़े निभागा, मास्तर खे बि कोन छॾियई। तव्हां पंचर वारा वॾा ना आहियो। हिकु दफ़ा मुंहिंजे टायर में हवा घटि थी वई, ऐं हवा भरण लाइ वियसि त उन चयो त टायर तव्हांजो पंचर आहे। वरी चयईं त ट्यूब चेंज थींदो। निभागे 500 रुपए जी चटी हणी छॾी। अञा त सबर कर, 500 रुपए जो हिकिड़ो पंचर कंदासीं, पोइ ख़बर पवंदई। जहाज़नि जा पंचर बि आऊं ठाहियां, ॿेड़ियुनि जा पंचर बि आऊं ठाहियां, ढगे गाॾियुनि जा पंचर बि आऊं ठाहियां। मुंहिंजो वस हले त रोज़ सभिनी गाॾियुनि खे पंचर करे वरी पंचर ठाहियां। बाबा मुंहिंजो वस हले त वॾा वॾा टैंक ठारायां ऐं सभु हवा उन में गॾु करियां, पोइ सभु माण्हू मूं वटि पंचर खणी अचनि। बाबा माल कमाइणो आहे। जी नाज़रीन, ही निभागो त कोन सुधरंदो, पर हाणे असां किंदा इजाज़त वरी मिलंदासीं हिकु नए कैरेक्टर सां गॾु।